असांजा लूसी लूसी ॿारनि आज़ाद कया आहिनि, सम्झो था छा आहे। लूसी जॾहिं चए मां पुलिस वारो चए मां एसपी खे ॾिसी रहंदुसि त सम्झ त हुनजो तालुक आहे या एसपी सां आहे या मथे सां तालुक आहे। ॿिए जी मज़ाक ॻाल्हाए सघंदो आऊं थो ॻाल्हायां, आऊं बि ॾकां। सरकार 20,000 ख़ुशामदूं करे पोइ था ॻाल्हि कयूं, बेनज़ीर साहिब जूं 20,000 तारीफ़ूं करे पोइ था वात था कढूं। हे मुड़ुस अहिड़ा कंधार थिया आहिनि लूसी लूसी, से था यकदम कनि पाकिस्तान खे टोड़ियूं था, पाकिस्तान खे ख़तमु था करियूं, जुदा आज़ाद मुल्क था ठाहियूं, मुज़ाहमत जी लड़ाई था कयूं। हेॾी बेरहम सुफ़ाक फ़ौज पाकिस्तान जी फ़ौज महिरबानी आहे, इहे अखर ॿुधी ख़ुशि थी थी। जे हुनखे पक हुजे त हे पाकिस्तान टोड़ीनि था ऐं सिंध खे छॾी आज़ादु था कनि त मैदान खे हलणु ॾियनि, हलणु ॾींदा, शहर में हलणु ॾींदनि, हिकिड़ी राति में घर न तबाह करे छॾनि। जे हुनखे पक हुजे। आरी सर लिखियो आहे, हिकिड़े में मूं पढ़ियो आहे, हुन में लिखी त जेकॾहिं हीअ ॻाल्हि सची हुजे त सरकारनि खे छॾे आ। सही थो लिखे। जेकॾहिं वाकई पाकिस्तान जे आर्मीअ खे इहो ख़्यालु हुजे त हे असां सां जंग मुज़ाहिमत था कनि या हे पाकिस्तान खे टोड़े सिंध खां आज़ादु कराईंदा, तव्हांजे ख़्याल में आर्मी अहिड़े माण्हू खे ज़िंदा छॾे? तव्हां छा था चओ? हुन ते एक्शन कोन खणंदी, हुनखे छॾे ॾींदी, खणंदो वॾा पटका ॿधियो, नचंदो घुमंदो, बयानु ॾींदो, ख़ुशि थियो, नवां अॻ अठ विझो, वॾा तोबरा विझो, हले पियो ऐं बयानु पियो ॾिए, माण्हुनि ते अखियूं पियो कढे, हलणु ॾींदुसि। सुवाल ई नथो पैदा थिए। तंहिंजे करे सिंधी माण्हू आज़ार में पइजी विया आहिनि। केॾां वञो? खुदावंदा ये तेरे सादा दिल बंदे किधर जाएं कि सुल्तानी भी अयारी और दरवेशी भी अयारी। दरवेश बयार, मुहाफ़िज़ बयार, जमहूरियत पसंद बयार ऐं कूड़ा ऐं बहरूपिया क़ौम जे नाले ते कौम 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 भींग करे टपड़ खाई मुल्क भींग करे हाणे ज्यादा हथियार खणण में उहो हक़ बजाइनि पिया। इहे कौम 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 करे पछाड़ियो रिज़ल्ट इहो आउट थियो आहे। इहा आहे असांजी क़ौम परस्ती, हू आहे असांजी अवामी दोस्ती, हू आहे असांजो इस्लाम पसंदि। माण्हुनि सां दुख